पटीदन स्टेशन ते अलम पाक जे थियल मसले ते शिया उलमा जो अगवान अली मुराद हक्कानी साहब, डॉक्टर आबिद राजपर, रईस शब्बीर राजपर, रईस अकबर राजपर ऐं ॿियनि वेही मसलो हल कराए छॾियो। हफीजुल्लाह लाशारी जी ख़बर मूजिब अलम पाक रईस दूल्हा खान राजपर जो लॻल आहे। अलम पाक किन किचरे में लॻल हो, जंहिंखे साफ़ जगह ते प्लाट ॾेई माप कराए उमर पूरी लाइ लॻरायो आहे, जेको अलम पाक जो कम हले पियो। बाक़ी कुछ अना परस माण्हू आहिनि जेके ग़लत रुख ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अली मर्दान हक्कानी, डॉक्टर आबिद राजपर। रईस मरहूम मक़बूल दूल्हा खान जी इमाम बारगाह अलम लॻल हो, वो थोरो इख़्तिलाफ़ थी वियो। इख़्तिलाफ़ में असां पेश हुआसीं ऐं असां चयोसीं त मज़हबी रवादारी सुठी शइ आहे, इख़्तिलाफ़ न थिए, शिया हुजे सॼी सभु को अलम जो एतिराम कंदो आहे, अदब कंदो आहे। उलमा किराम चयो आहे कानी साहब तूं इलाइक़े जा उहो मसइलो हल कयो। हाणे बि अलम खे पंहिंजो प्लाट ॾिनो वियो आहे, बारगाह पूरी जॻह क़ाइमु आहे। सिर्फ़ु अलम खे थोरो शिफ्ट कयो आहे, बक़ाया हुननि जो मालिकनि जो आहे जेको वञनि। बाक़ी अलम खे जेको 12 ऐं स्टील जो उनखे पहिरियां हिते गंद हूंदो तमामु घणो, कुता बिला पेशाब माण्हू मूंखे ॿ टे दफ़ा ॾिठमि, मूंखे ॾुख पहुतो, सदमो पहुतो। पोइ मां जिन मालिक संभालींदा बारगाह माण्हुनि खे चयो गुज़ारा ई निकितो, पोइ हुननि खे असां बारगाह खे